पीटीआई सरकार में आवाम जूं जेके उम्मीदूं हुयूं उन ते हिन सरकार पाणी फेरे छॾियो आहे। सरकार पारां मुसलसल पेट्रोल जी क़ीमतनि में वाध सबबि मुल्क में महांगाई जी सोनामी आणे छॾी आहे। महांगाई सबबि मिसकीन पुरियत तोड़े मिडिल क्लास जो माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। पेट्रोल जी क़ीमतनि जी वाध सबबि जेकबाबाद वासियुनि चवणो हो त ॾाढी तमामु घणी महांगाई आहे। ग़रीब माण्हू तमामु अफोर्ड नथो करे सघे पियो ऐं हिन गवर्नमेंट माण्हुनि जी आवाम जी चेल भञे छॾी आहे। रोज़ पेट्रोल वधे 5 रुपया थो, लहे रुपया थो, 1.5 रुपया रहे थो। हे गवर्नमेंट सफ़ा नाकाम थी चुकी आहे। हिन गवर्नमेंट सफ़ा आवाम जी चेल भञे छॾी आहे। हिन गवर्नमेंट में को अहिड़ो असां नथा ॾिसूं जो उहो गवर्नमेंट हलाए सघे या पाकिस्तान जी सुधार में को कमु करे या महांगाई जे ख़िलाफ़ु को कमु करे। अहिड़ो कोई इशू न आहे असांजी गवर्नमेंट में, कोई बि सिस्टम न आहे। इंतिहाई तेज़ी सां हे पेट्रोल हुजे साईं तव्हांजी कहिड़ी बि शइ हुजे हिते जेको रेट चढ़े थो गवर्नमेंट जी नाहेली आहे, कोई पुछा न आहे, कुझु बि न आहे के कोई पुछा न आहे बाबा हे तव्हां एतिरा परसेंट रेट चाढ़ियो आहे, छो चाढ़ियो आहे, छाकाणि चाढ़ियो आहे, कुझु बि न आहे साईं। हिते बसि जेको आहे अंधेर नगरी आहे, चपड़ा चाल की पई आहे, ॿियो कुझु बि न आहे बाक़ी जेको आहे। काॾे वञूं ग़रीब पोइ हाणे हा न महांगाई ॾाढी थी आहे, काॾे वञूं ग़रीब माण्हू। हिन गवर्नमेंट रिलीफ ॾिनो माण्हुनि खे हा न छा ग़रीब काॾे पोइ वञे। हिननि खे हिदायत अलाह करे न न अञा न सही आहे। महांगाई ॾींहों ॾींहुं वधे। सरकार जी पॉलिसियुनि ऐं महांगाई आवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। हुकूमत खे खपे त मुल्क में सस्ताई करे आवाम खे रिलीफ ॾिए त जीअं मिसकिन पुरियत ऐं मिडिल क्लास जो माण्हू पंहिंजे बचनि जो पेट भरे सघे। कैमरामैन फरहान अली खोसो सां ज़ैन सरकी, सिंध टीवी न्यूज़, जेकबाबाद।